हुजूर जे मिलाद जो सबब अल्लाह जी सुभाणे त गैरन जे तरह ते न वञो मदा के 2 नंबर पीर जे वर चढ़ी ईमान जो बेड़ो बोलियो मुरीद के पीर के घर वठी विया तो मुरीद के जे सभिनी मां नंढिन वॾिन के गॾु कर मां ॾिसां त क़यामत में सुञाणा त सही मुरीद को वॾो होशियार हुजे ॾाटरो खणी मुर्शिद जो कनु कपी अरे हे छा जैसे क़यामत में घणा मुर्शिद हुंदा असां बि ॾिसूं त असां रोकन कपिड़न किथे तू सुञाणी दा असां बि तो सुञाणो हेॾे मां बाहूं खुदा मां असां पीरनि जा नौकर खुदा जो कसम हाले शरीफ जो मुरीद पर पीर उहो हा सचो जंहिंमें 4 निशानियूं हुजनि सुभान अल्लाह जो त पोइ असां ना हाणे तव्हां खे किथे पिया न बस हाणे 5 मिंटनि में तो तव्हांखे छॾिया वलीअ में घणियूं निशानियूं जोर सां वॾा किताब 4 वॾा नबी 4 वॾा मलाक 4 वॾा रसूल 4 घट के बाबा 4 नबी जो न्याणी 4 वज़ो में फर्ज़ 4 मोहम्मद जा यार 4 पाकिस्तान में सूपर 4 त बेड़ाई पा सिंध में रहंदासीं बाबा शिदन की नारायण मौला पदरो माने सामो कराची में चे सिंध विराइंदे पातर खाइंदे कड़ी जेके विराइन पिया न वे स्टेज पोयों वेचा बाऊ अचो अॼु यको धको कया वली जो 4 निशान बुधाया पहली निशानी अख में हया हुजे दिल सफा हुजे ज़बान ते ज़िक्र खुदा हुजे जिस्म ते सुन्नत मुस्तफा हुजे दिलो था वठो रहमो वाली वारो दिलो था वठो मथा भगल हुजे माई बोहारा न ठोके मुर्शिद था वठो मुशरिक व्याजी बिदती बेनमाजी अरे मथा इंजन सोदा तो रखने हो जो मुर्शिद भले वठो पर अल्लाह खौफे खुदा और गेरो वठो बना थे बाजा ने दियो हमलो गेरे चो मरी बस मथों बाजा काढे वना एठ जो चई वडो जुबो मुआरे खंबो 1000 मणियन वाली तस्बीह ठक ठक किरा ने जे छोलियो में किरियो जो तो न रखी तस्बीह कढी चाकू कढी परन ते तमल गेरी जे अखिर में गोड़ हो इन मंजर के लतीफ बयान कियो त गेरो बुझे ॾिसी पुलिस वे सुन्नत बण बगणा हाले जड़ा अरे मुके तुझे के सिंह बुलाए में तो ॾिसी पुलिस वे न त बण बगणा हाले जड़ा अची पयुस तुंहिंजी दामन में ॾिसी लाल लिबेस मूं त भायो हूं दरवेश पर तूं त बाज़न खाई पुछ